अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं या अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी। कुछ ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। किस्त 19 तनवीर अब्बासी। मोतीअ दाणो माण्हू। मिर्ज़ा फ़याज़ अली बेग। 26 नवंबर 1999 ईस्वीअ जे सुबुह जो हमेशह वांगुरु नयाज़ हुमायूनी साहब मूं वटि आयो ऐं अचण साण चयाईं त मिर्ज़ा साहब, तनवीर अब्बासी राति इस्लामाबाद में इंतकाल करे वियो ऐं संदसि वसियत मूजिबि संदसि लाश उते इस्लामाबाद इस्पताल में ॾींदा त जीअं संदसि उज़वा कतब अची सघनि। इहा ख़बर ॿुधी हेकर त माठ में अची वियुसि। यकदम मीर हसन अली ख़ान टालपुर जो बेसबाती दुनिया ते चयल मरसिया यारो कॾहिं न टरंदो तक़दीर जो लिखायो। जूं केई मिसराऊं ज़हन ते तरी आयूं। यारो कॾहिं न टरंदो तक़दीर जो लिखायो, सभु कंहिं बशर खे ख़ालिक दर पंहिंजे ते घुरायो। आख़िर उहो ई थींदो जो किबरिया जो रायो, ॾिसजे त कॾ थो सॾु थिए तॾ उन जो घुरिजे सायो। हा यार दोस्त केॾा तन मां को अॼु ॾिसो था, थी हिकिड़ो हिकिड़ो तन्हा दुनिया खे सभु छॾे विया। जे जमा हुआसीं यकजा तन सभु वञी कयो तन्हा, नौबत वॼाए सभु कंहिं वारो सभिनि लंघायो। फरमाने इलाही आहे कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत। हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। चवण में अचे थो त इंसाननि मां हज़रत नूह अलैहिस्सलाम तमामु वॾी उमिरि माणी, पर उनखे बि मौत जो ज़ाइक़ो चखणो पियो। ऐं सिंध जे कंहिं शाइर चई ॾिनो, तोड़े उमिरि नूह हुई आख़िर फ़ना आख़िर फ़ना। आदम खां ई मौत जो सिलसिलो जारी आहे ऐं जारी रहंदो ईंदो जेसीं ताईं हिकु बि साह वारो हिन सरज़मीन ते मौजूदु आहे। उनखे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। तनवीर खे बि हिकु न हिकु ॾींहुं हीउ जहान छॾिणो ई हो, अॼु न त सुभाणे। तनवीर 65 सालनि जे खे पहुची चुको हो। अॼु जे दौर में इहा उमिरि तमामु वॾी न आहे त नंढी बि न आहे ऐं हितां खां मोकिलाइण लाइ पूरी उमिरि आहे। तनवीर वसियत कई त संदसि लाश इस्पताल जे हवाले कयो वञे जीअं उन जा उज़वा कतब अची सघनि, मगर कुदरती तरह उन में रुकावटूं पवंदियूं रहियूं। पहिरीं इस्लामाबाद जे इस्पताल में लाश ॾियणो हो, वरी ॿुधोसीं त लाश LMC खे ॾिनो वेंदो। आख़िर में मालूम थियो त हिन जो लाश माठ मीठ में इस्लामाबाद में दफ़नायो वियो। कुदरत जा पंहिंजा अटल फ़ैसिला आहिनि। किथे जो रहाकू किथे वञी निकितो ऐं उते पसा पूरा थियसि ऐं उते ई दफ़न थियो। कुदरत तरफ़ां इंसान जे मरण जो हंधि ऐं दफ़न थियण जी जाइ मुक़ररु थियल आहे, जंहिंमें कॾहिं बि कहिड़ी बि सूरत में तब्दीली नथी अची सघे। अहिड़ो ताज़ो मिसाल असांजे साम्हूं आहे। कुदरत अहिड़ा असबाब पैदा कया जो तनवीर पंहिंजे सिंध इस्पताल ऐं सरमद जो घर विकिरो करे वञी इस्लामाबाद निकितो, छाकाणि जो उनखे उते ई फ़ौत बि थियणो हो ऐं दफ़न बि थियणो हो। जंहिं करे कुदरत पंहिंजी कुदरती तौर ते अहिड़ा ई सबब पैदा कया जो ही बिना रंडक रोक ऐं तकलीफ़ जे इस्लामाबाद पहुची बि वियो ऐं हीउ जहान छॾे हलियो वियो। मज़हबी अक़ाइद हुजे या साइंसी रिसर्च हुजे, इंसानी जिस्म जो मरण बाद ख़तम थी वञण का कंहिंखे बि इनकार नाहे। मरण बाद ख़तम थी वञण खां कंहिंखे बि इनकार न आहे। इंसानी जिस्म साड़ियो त बि उन जो वजूद ख़तम थी वेंदो। इंसानी जिस्म खे पाणीअ जे हवाले कयो त बि उन जो वजूद ख़तम थी वेंदो। इंसानी जिस्म खे दफ़नायो त बि उन जो वजूद ख़तम थी वेंदो। बाक़ी रहियो रूह, सो उन बाबति हज़ारनि सालनि खां हर मज़हब वारनि पंहिंजे पंहिंजे अक़ीदे मूजिबि राय ॾिनी आहे। इस्लामी अक़ाइद मूजिबि रूह ई असुलु शइ आहे, जंहिंसां मामिरो मतल आहे दोज़ख ऐं जन्नत में रूह जायगीर थींदो। तनवीर जो लाश इस्पताल खे ॾिनो वञे हा या ज़मीन जे हवाले कयो वञे हा, मगर उन जे रूह खे को बि असरु कोन पवे हा।
तनवीर जो रूह बि भली जन्नतुल फिरदौस में हुजे, बेश्त बरनि में हुजे ऐं हूरनि ऐं गिलमाननि सां कचहरियूं कंदो हुजे, पर हिन जे रूह जा रेला संदसि शहरनि जी सूरत में ता क़यामत पढ़ंदड़नि खे फैज़ पहुचाईंदा रहंदा ऐं सिंध जे अदबी मैदान जी आबियारी कंदा रहंदा। उन रूह इंसानी लबादे में नूर नबी नाले जो रूप वठी गुल हसन अब्बासीअ जे घर में जनमु वरितो। रंग तमामु अछो, लालाण ॾे माइल, कद न एॾो डिघो जो लांभट ॾिसण में अचे ऐं न एतिरो बिंदरो जो बिल्कुलु ॼामड़ो ॾिसण में अचे। जिस्मानी तरह न थुल्हो न सनड़ो, बिल्कुलु विचोलो, कद बुत में पूरो पुनो, इंसानी शक्लो शबाद जो तमामु दिलि खे पसंदि ईंदड़ नमूनो, जहिड़ो 25 सालनि में तहिड़ो 45 सालनि में, साॻी तरह 65 सालनि जी उमिरि में रहियो, न पाण खे पोढ़ो ज़ाहिर कयाई न ॿाराणियूं ॿोलियूं ॿोलियाई, बिल्कुलु जवान बल्कि नौजवाननि वारी ॾेखाई ॾींदो रहियो। नूर नबी वल्द गुल हसन अब्बासी ॻोठ सोबेदेरे ज़िले खैरपुर में साल 1934 ईस्वी में ॼाओ। हिन इब्तिदाई तालीम ॻोठ में वरिती ऐं साल 1949 ईस्वी धारे मैट्रिक पास करे हैदराबाद हलियो आयो ऐं कॉलेज में साइंस खयाई। तालीम जे सिलसिले में NGV हाई स्कूल, DG सिंध कॉलेज, लियाकत मेडिकल कॉलेज मां MBBS पास करे अची डिपार्टमेंट में हाउस सर्जन LMC में मुक़ररु थियो। ही साल 1960 ईस्वी वारो ज़मानो हो। सरकारी मुलाज़मत छॾण बाद खैरपुर हलियो वियो, जिते फूलबाग लॻ सिंध इस्पताल नाले संदसि इस्पताल खोले प्रैक्टिस करणु लॻो। खैरपुर वापसि वञण खां अॻु में कुझु वक़्तु टंडो आगा हैदराबाद में रहियो। असांजे मिर्ज़ाउनि सां दोस्ती हुयसि, जिते ई खेसि ॾिठुमि सुबुह जो घरां निकिरंदे ऐं शाम या राति जो घर वेंदे संदसि घरवारी अधी कमर जा पिणु डॉक्टरियाणी आहे, उन जा असां मिर्ज़ाउनि जे मस्तूरात सां पिणु साहेड़प वारा रिश्ता हूंदा हुआ। तनीर अब्बासी खैरपुर वापसि वञण बाद पंहिंजे पुट सरमद जे नाले सरमद जो घर ठाराए रहणु लॻो, जिते ज़िंदगीअ जो घणो वक़्तु गुज़ारियाई। तनवीर खे नंढी वईअ खां इल्मो अदब ऐं शइरो शाइरीअ सां चाह हो। हैदराबाद पहुचंदे खेसि अदबी माहौल मिली वियो। तन्हीअ हैदराबाद में बज़्म ख़लील तरफ़ां तमामु ज़बरदस्त मुशाइरा थींदा हुआ। हिन उन्हनि मुशाइरनि में शिरकत करणु शुरू कई। सरवर अली सरवर सलावटा जी शागिर्दीअ में तमामु सुठो शाइर साबित थियो। बज़्म ख़लील जे मुशाइरनि सां गॾोगॾु जमियतुल शुरा जे मुशाइरनि में बि शरीक थियणु लॻो। तुर्त ई हैदराबाद में सिंधी अदबी संगत क़ाइमु थी। हीअ उन में वञी शरीक थियो। हिन जी शाइराना पीढ़ अॻे ई पकी थी चुकी हुई, जंहिं करे झटि सिंधी अदबी संगत में बि मक़बूल थी वियो। तनवीर पहिरीं मग़मूम तख़ल्लुस तजवीज़ कयो, पोइ नाले जी मुनासिबत सां तनवीर तख़ल्लुस अख़्तियार कयाई ऐं दुनियाई अदब में तनवीर अब्बासीअ जे नाले सां मशहूरु ऐं मारूफ़ थियो। नाले जी मुनासिबत सां तख़ल्लुस तमामु सुठो तजवीज़ कयाई। नूर नबी, तनवीर अब्बासी, तनवीर फ़न शाइरीअ जी क़दीम सिन्फ़ुनि सां गॾोगॾु जदीद सिन्फ़ुनि में बि तब आज़माई कई आहे ऐं ॿिन्हिनि में हिकु जहिड़ी कामयाबी हासिलु कयाई। ज़ाहिरी तरह त तनवीर असां खां जुदा थी वियो आहे, पर हू हमेशह जे लाइ सिंधियुनि जे दिलुनि ते हावी ऐं दिमाग़नि ते छायल रहंदो। सिंधी कॾहिं बि अहिड़े प्यारे शाइर खे कोन विसारींदा, छाकाणि जो हिन जा शेर ई हिन खे हमेशह जीअरो रखंदा ईंदा। तनवीर ग़ज़ल बि चयो आहे त नज़म बि लिखियो आहे। वक़्तु ईंदे क़ौमी शाइरी ॾे बि तवजो ॾींदे कलम खयो आहे, जंहिं मां पंहिंजे दिलि जो मतिलबु काग़ज़ ते चिटींदो वियो आहे। कंहिं शाइर जे कंहिं ॿिए शाइर सां भेट करणु या कंहिंखे कंहिंजो सानी सॾणु बिल्कुलु ग़लति आहे। हर हिक जो पंहिंजो मुक़ाम आहे। हर को पंहिंजी ॼाण आरही पंहिंजूं तख़लीक़ कंदो आहे। अहिड़ी रीति तनवीर न कंहिंजो मोतक़द हो, न कंहिंजो पोइलॻ हो ऐं न ई कंहिंजो सानी हो। हिन जो कुझु लिखियो आहे सो पंहिंजी होशियारी, महिनत ऐं ज़हानत सां लिखियो आहे। तनवीर जहिड़ो सूरत जो सुहिणे सोभिया वारो हो, तहिड़ो ई सीरत में बि सुठे सुभाउ वारो हो। दोस्तीअ जो नंग सुञाण वारो, पंहिंजनि सां प्यारु करण वारो, मुखालिफ़नि सां पंहिंजे
आला ज़रफ़ीअ जो सबूत ॾींदे इख़लाक़ सां पेश अचण वारो, इंसानियत वारो इंसान, माण्हूपे वारो माण्हू हो। तनवीर खे पहिरीं त टंडो आगाह में ॾिठुमि, पोइ 2-4 दफ़ा मोहतरम नियाज़ हुमायूनी साहिब वटि मंज़ूर चैम्बर में उर्दू बोर्ड लाइब्रेरीअ में साणसि मुलाक़ात थी। 2 दफ़ा ओरिएंट होटल मां खेसि निकिरंदे ॾिसी वधी वञी मुलाक़ात कयमि ऐं वक़्ती खेसि वठी अची पंहिंजे ऑफिस में कचहरी कयमि। तनवीर जहिड़ो सुहिणो हो तहिड़ो बाइख़लाक़ यार वेसो। तनवीर 2 शादियूं कयूं। पहिरीं ज़ाल मां फ़क़ति न्याणी रुबीना अथसि ऐं ॿी शादी मां 2 न्याणियूं पारस, मारवी ऐं हिकु पुटु सरमद आहे। तनवीर जा 4 शाइरी मजमूआ छापियल आहिनि। रॻूं थियो रबाब, शेर, सिज तरीअ हेठां ऐं ही धरती। नसर में 12 ॿोल, जदीद सिंधी शाइरी, शाह लतीफ़ जी शाइरी 3 जुल्द, नानक यूसुफ जो कलाम, ख़ैर मोहम्मद इस्बाणीअ जो कलाम, ॾोरे ॾोरे ॾे सफ़रनामो, हिकु वियतनामी नावल जो तर्जुमो, जे मारिया न मौत, मज़मून, ख़ाका, इंटरव्यू, यादगिरियूं हिन जूं छापियल लिखतूं आहिनि।